डिगड़ी बरसा सिंधियाणी तहरीक ज़िला मीरपुर की कॉन्फ्रेंस कोर्ट कारियाणो में थी गुजरी, जैमें सिंधियाणी तहरीक मरकज़ तरफ़ां मरकज़ी ऑर्गेनाइज़र इमरा समोन और सफ़िया सरमद शिरकत कई। कॉन्फ्रेंस में सिंधियाणी तहरीक ज़िला मीरपुर की नई बॉडी चूंडी वही, जैमें ज़िला सदर ज़ुबैदा कलोई, नायब सदर साजदा चांडियो, जनरल सेक्रेटरी साइमा जरवार, ज्वाइंट सेक्रेटरी कायनात कलोई, खजानची करीमा खासकेली, प्रेस सेक्रेटरी शुमाइला जरवार, मेम्बरन आई नूर बानो खोसो, अजमत कलोई पठानी, मेघवाड़, सूरज धारशी, राबिया खासकेली, खरिया जरवार चूंडिया विया। इन मौके ते कॉन्फ्रेंस के इमरा समो, सफ़िया सरमद, ज़ुबैदा कलोई, साजिदा चांडियो, अजमत कलोई ऐं ॿियनि ख़िताब कंदे चयो त सिंध हिन वक़्तु ॾुखियनि हालतनि मां गुज़री रही आहे। सिंध जा ॿेट, सिंध जा जबल वकिरो करण बार, सिंध जूं हज़ारे एकड़ सब्ज़ ज़मीनूं नीलाम कयूं वियूं आहिनि, जंहिं ख़िलाफ़ अवामी तहरीक सरापा एहतिजाज बणियल आहे। हिन चयो त सिंध जे हुक्मरान हमेशह सिंध सां गद्दारी कई आहे। अवामी तहरीक ॻोठ ॻोठ, शहर शहर वञी सिंध जे माण्हुनि खे सुजाग कयो आहे त अचो त गॾिजी सिंध जी ज़मीन, सिंध जे मादनी वसीलनि, बेटनि, दरिया ऐं जी हिफ़ाज़त करियूं ऐं हुक्मरान जे साज़िश ख़िलाफ़ उथी खड़ा थियूं। कॉन्फ्रेंस में सिंधियाणी तहरीक जे कारकुननि ऐं सिंधियाणियुनि वॾे अंग में शिरकत कई। सुजाग बार तहरीक पारां मुख़्तलिफ़ क़ौमी गीतनि ते टेबलोज़ पेश कया विया। कॉन्फ्रेंस खां अॻु सिंधियाणी तहरीक जो मरकज़ी वफ़द चांडिया हाउस डिगड़ी पहुतो, जिते हुन सिंधियाणी तहरीक जे अॻुवाण साजिदा चांडियो सां गॾु मुख़्तलिफ़ इलाक़नि जे औरतुनि सां मुलाक़ात करे अहम सियासी मसइलनि ते ॻाल्हि ॿोल्हि कई। रिपोर्ट नसीर कुरैशी, इबरत न्यूज़ डिगड़ी।